राज ॿुधो त तव्हांखे यादि आहे न अॼु असांखे डिनर ते हलणो आहे। न यादि आहे। ऐं ही डिनर कर त असां कॾहिं बि वञी सघंदा आहियूं न। अॼु छो न राज, तव्हां मूंखे प्रॉमिस कयो हुआ न कि अगले सैटरडे असां डिनर ते हलंदासीं। अरे बाबा कयो हुयो, लेकिन अॼु मूंखे ॿियो कमु आहे ऐं हे डिनर विनर जहिड़ी फालतू शइ लाइ न मूंखे अॼु कोई टाइम कोन्हे, सम्झी तूं? पर ॿुधो त मां अंदर अचां सर? हैव अ सीट। थैंक यू सर। ही मुंहिंजो रेज्यूम। तव्हांखे कंपनी जा रूल त पतो ई हूंदो। जी सर। त तव्हां रेडी आहियो हिन रूल सां गॾु कंपनी सां कमु करण लाइ? यस सर। मां महिनत ऐं लगन सां कमु करण में यकीन कंदी आहियां ऐं मूंखे यकीन आहे कि कंहिं बि रिश्ते या कम खे अॻिते वधाइण लाइ हिक ॿिए ते यकीन करणु ॾाढो ज़रूरी आहे। ओके, आई एम इम्प्रेस्ड। त तव्हां हिते रिश्ता ठाहिण आया आहियो, कमु करण न? सर रिश्ते त मुंहिंजो मतिलबु आहे कि कंपनी जो मां ते ऐं मुंहिंजो कंपनी ते पूरो यकीन हुजणु खपे, तॾहिं त असांजी जीत थींदी। सही आहे। त हलो हिन खे जीतण जे लाइ मिली करे कमु कयूं था ऐं अॼु खां ई। ओके, थैंक यू वेरी मच सर। थैंक यू सर। ठीकु आहे। ओके। सर हे कुछ प्रोजेक्ट फाइल्स आहिनि जंहिंखे मां स्टडी कयो आहे ऐं सर मूंखे लॻंदो आहे कि एब्रॉड जी कंपनी सां डील करण में पाण खे कोई ज़्यादा फ़ाइदो कोन्हे ऐं मां चाहींदी हुयमि कि इंडियन कंपनी जा जेके ऑफर्स आहिनि हुनखे असांखे एक्सेप्ट करणो खपे ताकि असांजी कंपनी खे काफ़ी फ़ाइदो थिए। गुड मिस प्रीति, तव्हांजी हिनी क़ाबिलियत खे ॾिसंदे हुए कंपनी ने तव्हांखे प्रमोशन ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। छा था ॻाल्हायो सर? प्रमोशन मूंखे? ओह थैंक यू सो मच सर। अच्छा प्रीति, तव्हांखे पतो आहे कि हिन कंपनी जी तव्हां पहिरीं अहिड़ी एम्प्लॉय आहियो जंहिंखे हेतिरी जल्दी प्रमोशन मिलियो आहे। जी सर, हुन लाइ दिलि सां थैंक यू सर। प्रीति, सिर्फ़ु थैंक्स सां कमु न हलंदो। मतलब? तव्हांखे मूंसां गॾु कुझु वक़्तु गुज़ारणो पवंदो। चइण जो मतिलबु आहे असां ॿई सुठा दोस्त बि त थी सघंदा आहियूं न। सर दोस्त? मां तव्हांजी? हाँ बिल्कुलु, मूंखे महिनती ऐं सिंसियर माण्हू ॾाढा वणंदा आहिनि। ठीकु आहे सर। सर न, राज। त प्रीति अॼु शाम 5 वॻे असां क्वींस पार्क में मिलूं था। मां इंतज़ारु कंदुमि। जी सर। सर न, राज। जी। ठीकु आहे, पोइ शाम जो मिलूं था। हेलो सर। हाय प्रीति, ठीक 5 वॻे? तू त टाइम जी वॾी पंक्चुअल आहे। हाणे तव्हां सॾु कयो अथव त कीअं न ईंदमि सर? थैंक्स एतिरा सुठा वर्ड चवण जे लाइ। अच्छा प्रीति, मां तोखे कुझु ख़ासि ॻाल्हियूं करण लाइ हिते घुरायो आहे। चओ। अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधाए, मुंहिंजो ऑफिस में कमु करण जो तरीक़ो कीअं आहे? सुठो आहे सर। छा ऑफिस में मूंखे सॼा माण्हू पसंदि कंदा आहिनि? हाँ। ऐं तूं? मां बि सर। अच्छा हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायो, अगरि कोई छोकिरी मूंसां शादी कंदी आहे त उहा छोकिरी कीअं फील कंदी? सच चवां सर त तव्हां सां जेकी बि छोकिरी मैरिज कंदी ॾाढी ख़ुशनसीब हूंदी। ख़ुशनसीब हूंदी? छा तूं उहा ख़ुशनसीब छोकिरी ठहिण पसंदि कंदी आहे जो मूं ते एतिरो भरोसो करे सघे? मां? हाँ प्रीति, मां तोसां शादी करणु चाहियां थो। हाँ राज, मूंखे
तव्हां ते पाण खां बि वधीक यकीन आहे। ऐं मां तुंहिंजो भरोसो कॾहिं न तोड़दुमि। तोसां वातो आहे। आई लव यू राज। ॿुधो, सुम्ही पियो छा? अॼु ऑफिस में वधीक कमु हुई छा? अचण सां ई सुम्ही पियो। तुंहिंजी प्रॉब्लम छा आहे? तोखे निंड नथी अचे, मूंखे त सुम्हण ॾे। माण्हू ऑफिस वियो, कमु कई, थकी पियो, हाणे सुम्हण चाहे थो। तूं पाण बि सुम्ही पओ ऐं मूंखे बि सुम्हण ॾे। राज, इहो सभु त मां तव्हांखे रिलैक्स करण लाइ चवांव थी। ॾींहं जो त असांखे टाइम मिलंदो ई कोन्हे। घटि में घटि राति जो त असां ॻाल्हाए सघंदा आहियूं। तुंहिंजी बकवास थी वई हुजे त मां सुम्ही पवां? यार, माण्हू पंहिंजे घर में सुम्ही बि नथो सघे पियो। राज, सुबह मूंखे कुछ खरीदी करणी आहे त प्लीज़ तव्हां ऑफिस मां थोरो जल्दी अची वञिजो। असां सुबह खरीदी बि करे वठंदासीं ऐं डिनर बि करे वठंदासीं। शॉपिंग त तोखे करणी आहे, मूंखे छो थी सॾे? छो न तूं पंहिंजे दोस्तनि सां गॾु हली वञ, मां बिज़ी आहियां, ठीकु आहे? इहा छा ॻाल्हि थी राज? मूंखे पंहिंजे घोट सां ख़रीदारी करणी आहे। चयो न कल बिज़ी आहियां। ठीकु आहे, त तव्हां मूंखे कुझु पैसा ॾेई रखो, मूंखे कुझु सामान वठिणो आहे। प्रीति, तोखे छा थी वियो आहे? तोखे मालूम आहे मां घर जीअं थी हलायां थो त तूं ही फिज़ूल ख़र्ची बंदि छो नथी करे छॾे? इहो अजायो ख़र्च न आहे राज। मूंखे घर लाइ कुझु सामान वठिणो आहे ऐं मां तव्हां खां पैसा न वठंदसि त कंहिंखां वठंदसि? प्रीति, तोखे केतिरी बार चयो आहे तूं पंहिंजे लाइ हिकिड़ी जॉब ॻोल्हे वठ। तूं जॉब कंदीअ, तुंहिंजो मन लॻो रहंदो, घर में पैसा ईंदा ऐं घर बि हलंदो। सभु कुझु मूंखे करिणो आहे त तव्हां किथे आहियो राज? असांजो रिश्तो किथे आहे? पहिरियों त तव्हां वटि मूंखे ॾियण लाइ टाइम न हुयव, पोइ धीरे धीरे प्यार करण जी इच्छा बि ख़तम थी वयव ऐं हाणे पैसा ॾियण सां बि मना कयो था। छो राज, छो कयो था तव्हां ईअं? जॾहिं ॾिसो तॾहिं तव्हां मूंखे चिल्लाईंदा रहंदा आहियो ऐं मूंखां ख़फ़ा थींदा रहंदा आहियो। हाँ, इरिटेट थियो आहियां मां तोसां, इरिटेट थियो आहियां। इहो ई ॿुधणु चाहे पई न, ॿुधुई? हिन सभिनी में तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी किथे वई राज? तव्हां पंहिंजे फ़र्ज़ सां परे नथा हटी सघो। आख़िर मां तव्हांजी घर वारी आहियां। तोखे जो करिणो आहे, जीअं करिणो आहे, जाते सुकून मिलंदो हुजे, जंहिंसां गॾु सुकून मिलंदो हुजे, वन। मुंहिंजी तरफ़ सां पूरी छूट आहे। मुंहिंजी जान छॾे छॾ, सम्झीअ? सम्झीअ तूं? राज, अगर मां तव्हां खां तव्हांजो वक़्तु नथी वठी सघां, अगर मां तव्हांजो प्यार नथी वठी सघां ऐं अगर तव्हां मुंहिंजो साथ नथा ॾेई सघो त हाणे असांजो गॾु रहण जो कोई मतिलबु कान्हे को। प्रीति, 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 काथे आ तू? प्रीति, प्रीति, लगे तो हली वई। खैर, कुछ ॾींहं पेकन में रही पाणी अची वेंदी।
Mr. Raj. यस Hi, I am Alia, Mr. Goyal's daughter. ओ मैम मां तव्हां लाइ छा करे सघंदो आहियां मैम? Mr. Raj, मूंखे अमेरिकन प्रोजेक्ट्स जी फाइल खपनि ऐं मूंखे ही ॿुधायो कि असां कहिड़ी कहिड़ी कंपनियुनि सां डील पिया करियूं. जी मैम अब मैम जेकी कंपनी सां असांजी मीटिंग थियणी आहे उन्हनि अञा ताईं पंहिंजो रेट कोड कोन कयो अथऊं. ओके त पाण उन्हनि जी मीटिंग खां पहिरीं पंहिंजी मीटिंग करे रेट्स फाइनल था करे छॾियूं. बिल्कुलु मैम. कॾहिं करिणो आहे मैम? अॼु राति जो रात जो होटल मैवरिक में. होटल मैवरिक. मैम अगर तव्हां बुरो न मनो त मां हिकु ॻाल्हि चवां. चओ. होटल मैवरिक खां हिकिड़ी ॾाढी सुठी जॻह आहे जिते असांखे कोई डिस्टर्ब बि न कंदो ऐं तव्हां ज़्यादा कंफर्टेबल हूंदव. केॾां? मुंहिंजो घर. ओके त अॼु शाम जो पाण गॾु था हलूं. गॾु में? बाय. सी यू. सी यू. Such Raj, you are next to impossible. I am in your amazing man. इम्पॉसिबल? नो मैम, आई एम पॉसिबल. ऐं रही ॻाल्हि अमेज़िंग जी त मां केतिरो अमेज़िंग आहियां तव्हांखे थोरी देरि में ख़बर पइजी वेंदी. त हलूं? हलो. हा हलूं. इहो आहे मुंहिंजो घर. अच्छा सभ खां पहिरियों त तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा वठंदो? जेको तव्हांजो दिलि करे. पक त मां हीअं वियुमि ऐं हीअं आयुमि. ठीकु आहे? Okay. 2 मिंट. मैम तव्हांजे लाइ वाइन आहे, हलंदी न? यस. तव्हां कुझु चवणु चाहींदा हुआ? हाँ चइण त ॾाढो कुझु चाहियां थो पर छा चओ न. चुप. बिल्कुलु चुप. हाणे तूं कुझु न चवंदी आहे. अॼु मां ऐं मुंहिंजे घर जो सूनोपन काॾे गुम थी वियो आहे. ऐं जॾहिं एॾो प्यारो साथी आहे मूंसां गॾु त आलिया अच न मुंहिंजे ऐं मुंहिंजे हिन घर जे अकेलेपन खे दूर करे छॾ. राज. आलिया. थैंक्स राज मूंखे एॾो सुठो वक़्तु ॾियण लाइ. हिन में थैंक्स जी छा ॻाल्हि आहे? हाणे हिन वांगुरु त असां रोज़ एंजॉय करे सघंदा आहियूं आहे न? नॉटी. हलो मूंखे घर छॾे ॾियो. हलो ठीकु आहे. हेलो. हाँ भाभी. कुनाल चवां थो. हाँ कुनाल चओ. हाँ भाभी हाँ कुनाल. कुझु चइणो हो तव्हां सां. हाँ चओ. हाँ भाभी जॾहिं को तव्हां घर ते कोन आयो ॾिसां थो भैया कोई ॿी छोकिरी सां गॾु राति में ईंदा आहिनि ऐं सुबुह उन्ही खे छॾण बि वेंदा आहिनि. छा? हाँ भाभी रखां थो तव्हां ध्यानु रखिजो. अच्छा ठीकु आहे. बाय भाभी. थैंक यू कुनाल. राज छा थियो? तव्हां एॾो परेशान छो आहियो? आलिया छा तूं मुंहिंजी हेल्प कंदी आहे? हेल्प? कहिड़ी हेल्प? आलिया अॼु असांजे ऑफिस में मुंहिंजो टर्मिनेशन लेटर आयो आहे. तोखे त पतो ई हूंदो असांजे ऑफिस में अॼु 25 माण्हुनि खे निकारियो थो वञे त हुन में हिकु मुंहिंजो बि नालो आहे. आलिया छा तूं पंहिंजे पीउ खे चई करे मुंहिंजो टर्मिनेशन लेटर नथी रुकाए सघे? प्लीज़.
राज तोखे त पतो आहे न मां डैड जे डिसीजन जे विच में कुछ कोन थी चई सघां सो दिस टाइम सॉरी तव्हां ॿी काई नौकरी ॻोल्हे छॾियो न लॻंदो आहे हीअं कुछ करणो पवंदो आलिया मां तोसां कुछ चवणु चाहियां थो हा चओ ॾिस आलिया मां ॾाढो परेशान आहियां छा तूं अॻिते कुछ ॾींहंनि लाइ मूंसां गॾु नथी रही सघे राज मां त तोखे ॿुधाइण ई भुलिजी वियमि यार एक्चुअली मुंहिंजे अमेरिका वारा कज़न पिया अचनि त मां कुझु ॾींहंनि लाइ आउट ऑफ स्टेशन पियो वञा सो जॾहिं तव्हांखे नई नौकरी मिली वञे त मूंखे कॉल करे छॾिजो मां अची वेंदसि ओके बाय टेक केयर मां केॾो ग़लति हुयुमि इहो मूंखे अॼु अहसासु थियो आहे प्रीति मां तोखे केॾा ॾुख ॾिना आहिनि तूं मूं ते सभु कुझु लुटाए मूंखे प्यारु कयो ऐं मां तोखे भरोसे में रखी तोखे धोखो ॾिनुमि शायदि मुंहिंजी ग़लती माफ़ी जे लाइक़ु बि कोन्हे पर मां माफ़ी घुरणु अचां थो प्रीति अचां थो प्रीति मां अची वियो आहियां राज आयो न हा ॾाढी देरि करे छॾियव तव्हां अचण में छो ॾाढो इंतज़ारु कई प्रीति तव्हांजो पर हाणे हू तव्हां खां कॾहिं कोन मिली सघंदी तव्हां हुन जे प्यार खे सम्झी ई कोन सघिया न तव्हांजी प्रीति 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 तूं हीअं नथी करे सघे तूं मूंखे हीअं अकेलो छॾी नथी वञी सघे प्रीति 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 घटि में घटि हिकु बार माफ़ी घुरण जो त मौक़ो ॾेई छॾियां प्रीति प्रीति राज मूंखे ख़बर हुई कि तव्हां ज़रूरु ईंदव पर तव्हां अचण में ॾाढी देरि करे छॾी सभु कुझु ख़बर हूंदे बि मां तव्हां सां प्यारु कंदी रहियमि पर तव्हां मुंहिंजो यकीन तोड़े रखियव पंहिंजो वादो तोड़े रखियव तव्हां न निभाए सघव असांजे रिश्ते खे तव्हांजी ऐं सिर्फ़ु तव्हांजी प्रीति मूंसां ग़लती थी वई प्रीति